मास्टर चंदर साहिब जे सुपुत्र श्री महेश चंदर पंहिंजी ज़िंदगीअ जा 60 खां बि वधीक साल संगीत खे ॾिना आहिनि, जंहिंमें हुन सभई गीत ॻाया ऐं कंपोज़ भी कया। हुन एक्स प्राइम मिनिस्टर श्री अटल बिहारी वाजपेयी जे एल्बम गीत नए गाता हूं जो म्यूजिक कंपोज़ कयो, जंहिंजे लाइ हुन खे प्राइम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी इज्जत ॾिनी। महेश चंद्र जी से भी अनुरोध करूंगी कि वे विमोचन कार्यक्रम के लिए यहाँ पर मंच पर तशरीफ ले आए। श्री दातार महेश चंद्र जी, असांखे ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी रही आहे त श्री महेश चंदर सिंधियत जा सरताज प्रोग्राम लाइ दुबई अची रहियो आहे, जिते हुन खे सिंधी संगीत जे फैलाव जे लाइ संदसि कयल ख़िज़मतुनि जी क़दुरशनासी कई वेंदी सिंधी संगत पारां। कुछ दिल आहे मसुणा गलण तो तुझो बुधाए, मिलण तो तुझो बुधाए, ऐं खिलण तो तुझो बुधाए, तसुणा तुझी भी कुछ दिल आहे, तुझी भी कुछ दिल आहे, मसुणा तुझी भी कुछ दिल आहे। प्यारा साथियों, 16 नवंबर 2025 याद कयो दुबई में श्री राम बख्शान जे याद में आशा चांद तरफा सिंध जो कोई शानदार प्रोग्राम आयोजित कयो आहे। सिंधियत जा सरताज मां बची रहियो आहियां, तव्हां बि हलिया अचिजो यार, हलिया अचिजो यार। Sing it to Sartaj.